सखर में कुछ ॾींहं अॻु नारीअ जो लाश हथ अचण वारे मामले नओं रुख अख़्तियार करे वरितो। जवाबदारनि पारां ख़ानगी गेस्ट हाउस में नारी खे क़त्ल करे लाश उछलाइण जो इंकशाफ। न्यू कुंड थाणे जी पुलिस मिलिट्री रोड ते क़ाइम गेस्ट हाउस ते छापो हणी 2 मुलाज़िमनि खे हिरासत में वठी छॾियो। जवाबदार एतराफ़ कंदे चयो आहे त शहज़ादीअ सां 3 सालनि खां दोस्ती हुई, शादी ते ज़ोर भरे पई, जंहिं सबबु खेसि क़त्ल कयो। 10 ॾींहं अॻु न्यू कुंड जी रहवासण नारी शहज़ादी जो लाश हथायो हो। जी बिल्कुल 10 ॾींहं अॻु नारी शहज़ादी चनू जो लाश एयरपोर्ट थाणे जे लकड़ा पुलिस पिकट वटि हथायो हुयो। उन हवाले सां इंकशाफ थियो आहे त नारी खे ख़ानगी गेस्ट हाउस में क़त्ल करे लाश उछलायो वियो आहे। न्यू पिंड थाणे जी पुलिस मिलिट्री रोड ते वाक़े A1 गेस्ट हाउस में छापो हणी 2 मुलाज़िमनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। इन हवाले सां पुलिस जो चवणु आहे त 2 मुलाज़िमनि खां शक जी बुनियाद ते पुछागाछ कई पई वञे, जॾहिं त पुलिस इन खां अॻु में इन क़त्ल केस में मुख्य जवाबदार अयाज़ चनू खे गिरफ़्तार करे वरितो आहे। इन हवाले सां पुलिस जो चवणु आहे त अयाज़ चनू क़त्ल जो एतराफ़ कयो आहे, जंहिंजो चवणु आहे त नारीअ सां मुंहिंजी 3 सालनि सां दोस्ती हुई ऐं उन्हनि जा ॿियनि सां बि लाॻापा हुआ। इन जे करे हुन वरी वधीक शादीअ जो ज़ोर भरियो। मूं शादी खां इनकार कयो, तंहिं ते नशे जी हालत में हुयुसि ऐं नारी खे घुटा ॾेई क़त्ल कयो हुउमि। तो इन हवाले सां जेको मुख्य जवाबदार आहे उहो पुलिस जी हिरासत में आहे, जॾहिं त उन जे ई बयान मूजिबि गेस्ट हाउस ते छापो हणी वधीक 2 जेके आहिनि मुलाज़िम उन्हनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। इन हवाले सां पुलिस जो चवणु आहे त जेको जवाबदार बयान ॾिनो आहे त उनजो इहो चवणु आहे त इन क़त्ल में हू अकेलो मुलविस आहे, पर पुलिस जो चवणु आहे त असां इन बावजूद बि जांच करे रहिया आहियूं, थी सघे थो त क़त्ल में ॿिया जवाबदार बि मुलविस हुजनि। ऐं इन हवाले सां ॿुधाईंदो हलां त नारीअ जो 10 ॾींहं अॻु लाश हथायो हुयो, रेलनि में विढ़ियल हुयो ऐं तशदुद पिणु थियल हो, जंहिंमें इब्तिदाई पोस्टमार्टम जी रिपोर्ट में इहो इंकशाफ थियो त नारीअ सां क़त्ल खां अॻु में जिनसी जाति जो पिणु निशान बणायो वियो हो। त इन हवाले सां अञा जेका फाइनल रिपोर्ट आहे पोस्टमार्टम जी उहा कोन अची सघी आहे, जॾहिं त पुलिस पारां जांच जो दाइरो वसी कयो वियो आहे ऐं गेस्ट हाउस जे मुलाज़िमनि खां पिणु जांच कई पई वञे। जी